वॉइस ऑफ प्राइवेट खबर सिलसिलो जारी खबर शेयर कंदासीं खैरपुर खां। इंसाफ हाउस खैरपुर में अहम गॾिजाणी थी गुज़री। मेहमान ख़ास डाविनी सदर अली अब्बास चाचर उर्फ पप्पू खान चाचर, डिवीज़न जनरल सेक्रेटरी सैयद शाकिर शाह, डिस्ट्रिक्ट सदर अली गुल शाह, डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी नूर हसन चांडियो साहब ऐं तालका सदर मोहम्मद फारूक सोलंगी ऐं ॿियनि तालके जे गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें आयल महिमाननि खे सिंध जी सुखड़ी अजरक पियो ॾिनी। उन मौक़े ते तालका किंगरी सदर मोहम्मद फारूक सोलंगी ख़िताब कंदे जल्दी जेको आहे पंहिंजे तालके जेको आहे पूरा करे छॾींदासीं। ॿियो इहो अर्ज़ु आहे त साईं कमु इहे जेके मारवड़ा जहांगीर जेके आहिनि नी साईं, इन्हनि खे भाकुर जी ज़रूरत आहे। ईअं न थिए त दोस्त असांजा वीचारा इहे जेके असांजा वर्कर आहिनि नी साईं, माफ़ बि कजो, कुझु सैयद बि आहिनि, पीर बि आहिनि, मीर बि आहिनि, वॾेरा बि आहिनि, पर अलाह उन्हनि खे उहे वॾा ई हुजनि। पर असुल ॻाल्हि इहा आहे त जेको वर्कर अथव, जेको वोटर अथव, उहो ग़रीब अथव। उन्हनि जी मालिकी हुजे, इहे न हुजे सुभाणे को कम लाइ वञे थो, असांजो को मथियो उहिदेदार ईअं चए त बाबा असांजी हुकूमत न आहे। जे तव्हांजी हुकूमत न आहे त वर्कर काॾे वञे? वर्कर वोटर त साईं उहो त कमु थो घुरे न। तो असां जेको सिखियो आहे साईं घोंसली शाह वटो, साईं घोंसली शाह वटो असां इहो सिखियो आहे। साईं घोंसली शाह चवंदो आहे त बाबा ॻाल्हि इहा आहे, उन इहो कॾहिं लफ़्ज़ इस्तेमालु न कयो आहे त उहा असांजी हुकूमत न आहे। साईं घोंसली शाह इहो चवंदो आहे त बाबा ॾिसो कोशिशि कयूं था, पंहिंजा वास्तेदार ॾिसूं था,